तव्हां कॾहिं इहो सोचींदा हूंदो त मूंखे कहिड़ी मोबाइल वठणु खपे कहिड़ी न वठणु खपे। तव्हां वटि रेंज हेतिरी मोबाइलनि जी आहे ऐं तव्हांखे हेतिरे रेंज जो मोबाइल खपे, जीअं 4 GB रैम, 3 GB रैम, 2 GB रैम, 1 GB रैम, इन खां मथे रैम बि अची चुका आहिनि 6 GB रैम या वरी 8 GB रैम। असांखे रोम बि हेतिरी खपे, असां वटि रेंज हेतिरी आहे 30,000 40,000 रेंज आहे, असांखे हेतिरे क़दुरु मोबाइल खपे। ऐं उन मोबाइल जी असां तलाश कीअं कयूं ऐं तव्हांखे छाजे लाइ मोबाइल खपे, गेमिंग जे लाइ मोबाइल खपे या वरी तव्हांखे स्टोरेज जे लाइ मोबाइल खपे, इलाही वेज़ आहिनि मोबाइलनि जा। त मोबाइलनि खे तव्हां तलाश कीअं कंदो, हिकु एप्लीकेशन आहे जंहिं ज़रिए तव्हां मोबाइलनि खे तलाश करे सघो था। अॼु जी वीडियो में असां हुन एप्लीकेशन जे बारे में ॻाल्हाईंदासीं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं आहियां मीर सबीर। हलो त वीडियो खे स्टार्ट कयूं था। दोस्तों जेका एप्लीकेशन आहे उनखे तव्हां आराम सां प्ले स्टोर तां डाउनलोड करे सघो था। नालो अथसि वाट मोबाइल ऐप, या वरी तव्हांखे डिस्क्रिप्शन में लिंक मिली वेंदो। हिनखे असां ओपन कयूं था। ओपन करण खां पोइ हीअ असांखे अहिड़े क़िस्म जो इंटरफेस ॾेखारींदो। मथे मोबाइल सर्च जो ऑप्शन मिलियल आहे, तव्हांखे कहिड़े क़िस्म जी मोबाइल खपे, उनजी रेंज तव्हां वटि हे आहे। ऐं हिते तव्हांखे ॾिसो था हिते रेंज बि लिखिया पिया आहिनि, तव्हां वटि कहिड़े रेंज मोबाइल खपे, कहिड़े में न खपे। ऐं मथे बि रेंज लिखियल आहिनि, मोबाइल लिखियल आहे, तव्हांखे एंड्रॉइड खपे, आईफोन खपे या वरी ड्यूअल सिम में जेको आहे उहो मोबाइल खपे। मां त पंहिंजो जेको मोबाइल आहे रियलमी 5, उनजो नालो आउं सर्च कयां थो त हिते जेको आहे मुंहिंजो जेको मोबाइल आहे उहो 128 GB वारो उहो अची वियो आहे। रैम रोम हर शइ लिखियल आहे, बैटरी, कैमरा, टच पैड, हर शइ। ऐं जेकॾहिं असां हिते लिखूं था त यूज़र ओपिनियन ते क्लिक कयूं था, एड अची वियो आहे। उते असांखे ॿुधाईंदो त हे जेके यूज़र्स आहिनि उहे पंहिंजा मोबाइल खपाइनि था सेकेंड हैंड मोबाइल, उहे तव्हां वठी सघो था। पर इन्हनि ते असां भरोसो घटि कंदा आहियूं, छाकाणि इहे फेक हूंदा आहिनि, स्पैम कंदा आहिनि। ऐं हिते इलाही सारा जेके खपाईंदड़ मौजूदु आहिनि। उन खां पोइ कंपेरिज़न में वेंदासीं। असांखे हिते इन में इलाही सारा असांखे ऑप्शन मिलंदा, जंहिंमें जीअं हूंदो आहे OTG सपोर्टेड वग़ैरह एंड फ्रीक्वेंसी वग़ैरह, प्रोसेसर, ETC, मतिलबु हिन में जेके सभु कुझु सेटिंग्स आहे उहे बि हिन में ॾेखारे थो, मोबाइल छा सपोर्ट करे थो, छा न पियो सपोर्ट करे। उन खां पोइ हिते तव्हांखे इलाही सारा मतिलबु रेंजिस मिलंदा। तव्हां जेकॾहिं कंहिं बि रेंजिस ते तव्हां जेकॾहिं क्लिक कयो त रेंज में तव्हांखे मोबाइल मिली वेंदा। जीअं हिकु रेंज ते हिन वक़्तु क्लिक कयो आहे 35,000 खां 40,000 रेंज जेका आहे उन ते आउं क्लिक कयो आहे, त जेके मोबाइल्स आहिनि मुंहिंजे साम्हूं अची विया आहिनि। उहे मोबाइल असां वठी सघूं था जेके रेंजिस में असां वटि मौजूदु आहिनि, हे 35,000 खां 40,000 रेंज ताईं। उन खां पोइ जेकॾहिं असां कंहिं मोबाइल ते हितां क्लिक कंदासीं त कंपेरिज़न वग़ैरह ऐं यूज़र ओपिनियन हर शइ हितां अची वेंदो। पोइ जंहिं हिसाब सां असांखे गेमिंग लाइ खपे या स्टोरेज लाइ मोबाइल खपे, प्रोसेसर लाइ जंहिं हिसाब सां असांजी मर्ज़ी जा खपे, त असां हुन हिसाब सां हुन मोबाइल जी मतिलबु जेका डेटा आहे उहा हासिलु करे सघूं था। हीअ वरी गिट्स मूड में मूं कयो आहे, हिनखे लिस्ट मूड में आहे ऑप्शन, हिते गिट्स मूड में ऑप्शन आहे। वरी हिते प्राइस जी मूड में बि ऑप्शन आहे, तव्हां प्राइस मूड में मतिलबु हिनखे ॾिसी सघो था, वधीक खां घटि या घटि खां वधि प्राइस में जेके तव्हांखे आम्हूं साम्हूं मोबाइल ईंदा वञनि। उन खां पोइ हिते आईफोन जो बि ऑप्शन आहे, तव्हांखे आईफोन कहिड़ा खपनि। जेकॾहिं तव्हां आईफोन वठणु चाहियो त आईफोन जी प्राइस बि हिते मौजूदु आहे। त आईफोन में रैम रोम हेतिरी आहे, तव्हांखे हेतिरे मिली सघे थी। ऐं उन खां पोइ हिते ड्यूअल सिम ते जेकॾहिं क्लिक कयां त ड्यूअल सिम वारा मोबाइल अची वेंदा। अक्सर जेके सभई मोबाइल आहिनि उहे ड्यूअल सिम आहिनि, पर हिते त ड्यूअल सिम जो ऑप्शन ॾिनो आहे। मतिलबु सैमसंग हुआ पिया ओनर, इहे बि लिखा पिया आहिनि। वरी एड अची वियो। हे जेके शुरूआती 0 खां 5,000 रेंज में जेके मोबाइल्स आहिनि उहे आहिनि। हिन में इहो न आहे त लाज़मी एंड्रॉइड मोबाइल हुजनि, हिन में सभु क़िस्म जा मोबाइल असांखे मिली सघनि था। हिते वरी जेका मूं रेंज सिलेक्ट कई आहे उहा 10,000 खां 10,000 जेका रेंज आहे उहा सिलेक्ट कई आहे। हुन में जेके मोबाइल्स आहिनि उहे असांजे साम्हूं अची विया आहिनि। त हिते जेका बि असां मोबाइल वठणु चाहियूं असां वठी सघूं था। मतिलबु रेंज हिसाब आहे ॿुधाए थो, सिर्फ़ु तव्हां रेंज वठी सघो था, बाक़ी हितां तव्हां नथा वठी सघो। हितां जेकॾहिं वठूं तव्हांखे स्पैम थी सघे थो, मतिलबु जेके कूड़ा तव्हांखे मिली सघनि था। ऐं जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे शहर जो आहे तव्हां वठी सघो था मोबाइल। बहरहाल ही हुई असांजी अॼु जी वीडियो। उम्मीद आहे तव्हांखे पसंदि आई हुई। जेकॾहिं पसंदि आई त चैनल खे सब्सक्राइब कयो, प्लस बेल आइकन खे प्रेस कयो हर नई वीडियो खे ॾिसण लाइ।
मिलंदासीं इंशाल्लाह अहिड़ी इंट्रस्टिंग नए वीडियो सां गॾु। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, दुआनि में यादि।